दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। 13 अप्रैल खां शुरू थींदड़ हिन साल जी ॿी इंसदाद पोलियो मुहिम जे हवाले सां NGOs जी ओरिएंटेशन ऐं कोऑर्डिनेशन इजलास डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तजा अली शाह जी सदारत हेठ डिप्टी कमिश्नर ऑफिस में मुनक़िद थियो। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन वजाहत गफूर, DHO दादू डॉक्टर अब्दुल हमीद खुहारो, पोलियो एराडिकेशन ऑफिसर डॉक्टर अब्दुल वहीद रहमानी, सेहत शोबे सां लाॻापियल मुख़्तलिफ़ NGOs जे नुमाइंदनि शिरकत कई। मुहिम बाबति सिहत शोबे में कम कंदड़ NGOs खे ओरिएंटेशन ॾिनी वई ऐं संदनि ताउन सां ज़िले में इंसदाद पोलियो मुहिम खे वधीक मौसर कामयाब बणाइण बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इजलास जी शुरूआत में DOC दादू जे फैसल बलोच शिरकत कंदड़नि खे ज़िले प्रोफाइल, आलमी ऐं क़ौमी सतह ते पोलियो जी मौजूदा सूरतहाल, मुहिम दौरान समाजी राब्तनि, सोशल मोबिलाइज़ेशन जी अहमियत ऐं NGOs खां घुर्बल ताउन बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। हुन ॿुधायो त पोलियो जे मुकमल ख़ात्मे लाइ सरकारी इदारनि सां गॾु NGOs जो फ़ाल किरदार इंतहाई अहम आहे। डिप्टी कमिश्नर सैयद मुर्तजा अली शाह पंहिंजे ख़िताब में सभिनी NGO नुमाइंदनि खे हिदायत कई त हू इंसदाद पोलियो मुहिम दौरान भरपूर सहकार खे यकीनी बणाइनि। ख़ासि तौर ते आगाही मुहिम, घर घर रसाई ऐं वालिदैन खे क़ाइल करण में पंहिंजो मस्बत किरदार अदा कनि। इजलास में हिन अज़म जो आइदो कयो वियो त दादू ज़िले खे पोलियो खां पाक बणाइण लाइ सभु वसीला इस्तेमाल कया वेंदा ऐं हर मुमकिन क़दम खंया वेंदा।